शामिल कर थी। मोरो सिदमा जिता से दिलता सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो चे मौजूद शख्सियत लाला गुलाम मुस्तफ़ा कलोड़ो, अब्दुल रहीम कलोड़ो, इम्तियाज़ अली कलोड़ो ऐं जानो अमन कलोड़ो पारा कलोड़ा हाउस मोरो में जश्न ईद मिलादुल नबी ऐं यारी शरीफ जो प्रोग्राम मुनक़द कियो वियो। इन प्रोग्राम में नात ख़्वाननि नात ख़्वानी पेश कई जॾहिं त मौलाना मोहम्मद बख्श बाट ख़ुसूसी ख़िताब कंदे चयो त असां मुसलमान वॾा ख़ुशि नसीब आहियूं छो असांखे नबी करीम जहिड़ो नबी मिलियो। असांखे नबी करीम जहिड़ो नबी मिलियो। असां सभिनीनि खे घुर्जे त पंहिंजे नबी करीम जी पैरवी कंदे मोहब्बत अमन ऐं भाईचारे जी रिवायत खे बरक़रार रखूं। हिन वधीक चयो त हीअ दुनिया फ़ानी आहे, पंहिंजे पाण खे दुनियावी शयुनि खां परे रखी दीन इस्लाम जी प्रचार करियो ऐं इंसानी ज़ात खे अवलीन दर्जे ते रखंदे उन जी ख़िदमत करियो, जंहिंसां असांजो सुहिणो रब करीम पिणु राज़ी थींदो। रब करीम पंहिंजे महबूब सोणे हुज़ूर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जिन जी महफ़िल मिलाद जे सदके लाला ग़ुलाम मुस्तफ़ा कलोड़ो, अब्दुल रहीम कलोड़ो ऐं उन जे भाइरनि खे अञा वधीक तौफ़ीक़ ऐं कामयाबियूं अता फ़रमाए, जीअं हू महबूब जे शान में अहिड़ियूं शानदार महफ़िलूं कराईंदा रहनि। जॾहिं त हिन महफ़िल में मोरो शहर जे सियासी समाजी इल्मी अदबी मज़हबी हल्के सां वास्तो रखंदड़नि ऐं साफ़ जे अंग में शिरकत कई। आख़िर में ख़ैरात जी मानी घाराई वई। पानी भरनईंदा मुसलमान तईंदा पर वाणिया गैर मुस्लिम अल्लाह वारा चवंदा त मोहब्बत जो पैगाम ॾियूं मन वेझो थी पए, त मन वेझो थी पए। सुभान अल्लाह। मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह नौजवान हज़रत साईं इल्म पढ़ाईंदा पर हदीस शरीफ पढ़ाए उनजो सिंधीअ में तर्जुमो कंदा त मुझे मुस्तफ़ा हीअं फरमायो, मुझे घोट दिलबर हीअं फरमायो। बेटा मदीने जा घोट सुनज मुझा सगड़ा घर मुबारक पेर अंगण अचजे उन्हनि जे। मदीने जा शेर सुनज मुझा सगड़ा मुझे मुस्तफ़ा हीअं फरमायो, मुझे हबीब